नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त पंजाब जे जेंडर वायलेंट अदालत 2019 जे पहिरें फ़ैसिले में जवाबदार विकास ख़ालिद खे मौत ऐं 3 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार मेडिकल कॉलेज लाहौर जी 22 वरे जी शागिर्दाणी खे ज़्यादती जो निशानो बणायो। जेंडर वायलेंट अदालत जे जज रहमत अली शागिर्दाणी सां ज़्यादती केस में साल 2019 जे पहिरीं सज़ा जो हुकुम ॿुधायो आहे। अदालत तफ़सीली फ़ैसिले में लिखियो त जवाबदार 18 अगस्त 2016 ते शागिर्दाणी उन वक़्तु ज़्यादती जो निशानो बणायो जॾहिं हू दवाऊं वठण रहमत अस्पताल वई हुई। लिखित फ़ैसिले मुजिब जवाबदार नारी खे अगवा करण खां पोइ ज़्यादती जो निशानो बणायो ऐं वाक़े जो केस क़ाइदे आदम इंडस्ट्रीज़ एरिया थाणे में दाख़िल थियल आहे। विकास ख़ालिद ते इल्ज़ाम हो त हिन पंहिंजे फ्लैट में दाइश नाले दोस्त सां गॾिजी हिमना सां ज़्यादती कई। नारी खे नशे जी हालत में टाउनशिप रोड ते फिटो कयो वियो। जवाबदार जे पोस्टमार्टम में DNA हकारी आई आहे। अदालत शरीक जवाबदार दाइश खे इश्तिहारी करार ॾिनो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।